दोस्तों आज लाइ नओं प्रोग्राम खणी आया आहियूं मिस्टर गड़ी यासीन चवंदा आहिनि जेको सीटियो सो सटियो। असांजे हिन प्रोग्राम खे ज़रूर शेयर ऐं लाइक कंदा ऐं असांजे मुसवर आर्ट चैनल खे सब्सक्राइब ज़रूर कंदा। वॾी महिरबानी अव्हां जी। यार ये केरा वडेरो आ या कंहिं बैंक जो ऑफिसर आ या MNA MP जो पुट आ। तोखे ख़बर न आहे त ही बिलू थी बिलू मिस्टर गड़ी यासीन न ॿुधो अथई छा? मूं त न ॿुधो आ। ही अथी मिस्टर गड़ी यासीन हिन इलाइक़े जो वॾो बदमाश। चङा भला हिन खां लवाईंदा आहिनि। भला कंहिं IG या SP हथ अथसि या वरी कंहिं ॾोहारी सां वास्तो अथसि? न आहे त ग़रीब घराणी जो, पर साईं शोरे खे दिलि वॾी आहे। हीअं रस्ते सां हलंदो त चङो भलो दग मटाए वेंदो। ठीकु आहे, जे तूं साथ ॾे न त हिन जे मग़ज़ मां हवा कढायूं था। हा ठीकु आहे भली। पाड़े चातो थे सामू वेंदे पानी त लगंदी न। अरे पानी भी हणे थो ऐं एडो रोब भी कयो थो। एडो तू मोतबर है। हल त मचड़ा न हणाई। तू मूंखे नथो सुञाणे त मां हिन शहर जो दादा आहियां। दादा मिस्टर गड़ी यासीन तव्हां मुंहिंजे अॻियां केवलियूं माकड़ आहियो। किथे जी वेंदो भॼी पासो कयो। कर मस्तियूं मुंहिंजा ॿाहिरि अचनि त तुंहिंजी असांजी ख़बर पवंदी। तोखे अहिड़ो मज़ो अचे खाईंदुमि छो मुंहिंजा ॿाहिरि पुॼनि। तूं अहिड़े माण्हुनि खे कीड़ियूं माकड़ा सम्झे। माण्हू हाथियूं घोड़ा थी। अरे दोडा पाड़े चक्कर से हलो असांजे बराबर थो वेहे। वरी ॿाहिरनि खे वठी आ ॿियूं खे वठी आ मोकल थी। मिस्टर गड़ी यासीन मां मिस्टर वेठो आहियां हिते वठी आ। वाह छोकरा वाह, वॾी दहशत थो रखे। ईअं जाते वेहे थो त माण्हू मैदान ई छॾे था वञनि। ईअं माण्हू जो यां कढी छॾियो थी। वॾी का लत गोरी थी। काका डेरे में हिकड़ो छी गजंदो आ। मां छी आया छी। काका हे मानू मुझे अॻियां केवलियूं माकोड़ा आहिनि।
हेड़न मानन ते मुझे अख भी ना परंदी। मां मिस्टर गड़िया सिंह आया, मिस्टर गड़िया सिंह। मूंखे लॻे थो त जवान मुंहुं न पिया थी। जॾहिं न जवान मुंहुं पिए इहो गजण विसरी वेंदुई, इहा सुथण बि आली थी वेंदई। मुड़स मरी विया आहिनि, मुड़स मरी विया। हे दौर असां जड़े दलन जो आहे, मुंहिंजो मतलब त जवानन जो आहे। मां चङन भलन जवानन जूं सुथणा आलियूं करे छॾियूं आहिनि। जेको बि जवान तुझे नज़र में आहे ताणे मैदान में, जेकॾहिं मुंहिंजे साम्हूं कंध खणी बीठो त तुंहिंजो पादर मुंहिंजो मुंहुं हूंदो। चओ त मां मिस्टर गड़िया सिंह आहियां, मिस्टर गड़िया सिंह, सम्झो। बस यार, पादर पादर त करें थो, अॼु मोचड़ा ज़रूर लॻंदे। हा, ख़ुदा बचावई। शिकिल पाण मिस्टर गड़िया सिंह बार पटे टिकण अब्दुल्ला इनखे मोचड़े जी ढराई आ। जवान मुंहुं न पिया अथसि। जॾहिं जवान मुंहुं पियसि न त पोइ पाण ई सम्झी वेंदो। जॾहिं जवाननि हथ विधुसि न त पोइ इहो घुमण बि विसरी वेंदुसि। कंहिं ॻाल्हायो तो ॻाल्हायो, जंहिंखे बि ॻाल्हाइणो आहे साम्हूं ॻाल्हाए त हुनजो मुंहुं भञा, बाक़ी पोयां ससपुस न कयो। लड़े मुंहिंजा शींहं तुंहिंजो गजण। वाह, मां त चवां थो तुंहिंजे मुक़ाबले जहिड़ो ॿार मां अञा ॼणियो ई नाहे, पर ॼणींदी त बि मरी वेंदो। कैसा थो मथे मारी हणी तू काॾे, हे मासूम ॿार काॾे? तुंहिंजे मुक़ाबले में हिते को माण्हू आहे ई कोन चरिया। मां माण्हुनि खे केवलियूं ऐं माखोड़ा समझदो आहियां। मां मिस्टर गड़िया सिंह आहियां, मिस्टर गड़िया सिंह। या हिननि खे ख़बर ई नाहे। कमाल आहे तूं, कमाल आहे। असली मुड़सण में काल। छा त तुंहिंजो ॾोरो आहे 1.5 फुट, छा त तुंहिंजी छाती आहे 3 फुट सॾा 3 फुट, ऐं वरी छा त तुंहिंजो कदु आहे। हल असली बीठड़ खजीअ मुंहुं खार करण लाइ मुंहुं जी तारीफ़ नथो करेंसि, मुंहुं ख़राब अथसि छा? अरे हिन जो मुंहुं, हिन जे मुंहुं में शींहं जी अशमत आहे, शींहं जी। हे मिस्टर गड़िया सिंह चरिया, मिस्टर गड़िया सिंह। अलाए असां त ईअं सम्झोसीं त हिन जो मुंहुं ईअं आहे ॼण लूल में लोंबड़ी वेठी आहे। कमाश जे हिकु लफ़्ज़ बि ॻाल्हायव त या ज़बान न हूंदव। छो एॾो मुड़सु माण्हू आहे छा? हल भञाए न ॾंद। मूंसां बि इहो ई विड़ियो भाउ। हिनखे ठाहे ॾिसूं था हाणे। अहिड़ा मोचड़ा होंस जो वरी यादि कयो। ॾंद तो भञा हिते जो हिते। अॼु हिन जो अहिड़ो असर था कयूं
जो ज़िंदगी याद कंदो। तव्हां ये न सुधरंदव। तव्हां मुंहिंजे हथां मोचड़ा खाईंदव। हाणे असांजो कमु थियो। हल त साइड में हली मुक़ाबलो ॾिसूं। हलो हलो हल त हाणे हलूं। लोमड़ीअ हाथी सां पुछ ॿधो आहे, ॾिसूं थी कीअं थी छॾाए। Tasiuse. अरे वठो भॻो तो वञो। अरे बीहो त हिते, हे त मुंहिंजा भाइर आहिनि। अञा अबो त पुॼे पंध में आहे। ॾाढी देरि कई थी चांहि आणण में। कंहिंसां न ॾींदो या शाम जो? काका बचा लूंगे, मार जा सुल्तान ने। अब बचा काका, बचा मार जा। अरे अब बियो डर जो। उठी तो न मारी दा तो उठ मारी दा न मारी दा। मां बैठो आ उठ वे जवान मुल्क में आहिनि न। हाँ अलाए त तूं त माण्हुनि खे किवलियूं माकड़ा पियो सम्झे। पुट लिके छो थो? तूं त मिस्टर गड़ियासीन आहीं। तूं त माण्हुनि खे किवलियूं माकड़ा सम्झंदो आहीं। ऐं तोखे ॾिसी माण्हुनि जूं सुथणा हालियूं थी वेंदियूं आहिनि। काका मूंखे हिन खां बचा। मूं तौबा कई तौबा। मां ॿीहर मिस्टर गड़ियासीन न सॾाईंदुसि। मूंखे माण्हू हाणे किवलियूं माकड़ा न पर हाथी घोड़ा था नज़र अचनि। ख़बर हाणे ख़बर पइजी वई त माण्हू किवलियूं माकोड़ा न पर हाथी घोड़ा आहिनि। जान अॼु मुंहिं पया थी। मूं तौबा कई तौबा। मूंखे किवलियूं माकोड़ा न माण्हू पर हाथी घोड़ा था नज़र अचनि।